शाह जी मशीन का खबर शामिल कयूं पिया। अब्दुल कादिर राजपर जी रिपोर्ट मुताबिक़ शाह जी मशीन भरिसां गॾिजी में शेख बिरादरीअ जे बिंदरनि में झेड़ो, सिरूं लॻण सबबि हिक औरत समेत 5 माण्हू ज़ख़्मी, रानीपुर अस्पताल दाख़िल, रानीपुर थाणे ते एनसी दाख़िल। गॾिजी में शेख बिरादरीअ जे बिंदरनि में झेड़ो थियण सबबि हिक दुर्जा औरत समेत 4 माण्हू ज़ख़्मी, जिन में जब्बार सरमद माजिद कलंदर बख्श शेख ऐं हिक औरत पनाह खातून ज़ख़्मी, जॾहिं त ॿी धुर जो बशीर शेख ज़ख़्मी आहे। कलंदर बख्श शेख जो चवणु हो त हमिलो बि असां ते थियो, जंहिं सबबि असांजा 4 माण्हू शदीद ज़ख़्मी आहियूं, जॾहिं त ॿी धुर जो हिकु ज़ख़्मी आहे। तंहिं हूंदे बि पुलिस वांगार वहंदे असांजो माण्हू गिरफ़्तार कयो आहे। उन लाइ असां एसएसपी खेरपुर खे अर्ज़ था कयूं त अणधुरी जांच करे असांखे इंसाफ़ ॾिनो वञे।